सिंध के वसाइल चोरी होते हैं, बिल्डिंग्स और घर खरीदे जाते हैं, मुल्क से बाहर पैसा जाता है। अगर ये कराची के अंदर इंतशार ना होता और उसके बाद माफिया इसके ऊपर हावी ना होता, वो दुबई कराची का मुकाबला ना कर सकता। लोग गरीब हो गए और ये चोर अमीर हो गए। ये जो बैरूनी साजिश के तहत हमारे ऊपर मुसल्लत की गए हैं लोग, ज्यादा देर नहीं रह गई उस कॉल को। सारे पाकिस्तान ने खड़ा होना है। सिंध का भी डाकू राज और जो उधर शरीफ माफिया, इन दोनों के करप्शन के केस माफ किए गए। ये दूसरी दफा इनको एनआरओ मिला है। छोटा चोर जेल में जाए और ये बड़े बड़े डाकुओं को एनआरओ मिल जाए, ये कभी भी निजाम नहीं चल सकता। इंशाल्लाह चंद दिनों में मैं देने लगा हूँ। ये सियासत नहीं है, ये जिहाद है। इन चोरों के खिलाफ निकलना जिहाद है। धाड़ेल राज ऐं शरीफ माफिया के ॿियों भेरो एनआरओ ॾिनो वियो, पर ॾही मुदाख़लत सां मड़ियल हुकूमत जा ॾींहं थोरा बचिया आहिनि। आउं कुझु ॾींहंनि में कॉल ॾींदुसि, अवाम तयारु रहे। पीटीआई सरबराह इमरान ख़ान जो कराची में मकानी चूंडुनि लाइ पार्टी जे उम्मीदवारनि खे ख़िताब। इमरान ख़ान चयो आहे त कराची जो अवाम मौजूदा हुकुमराननि मां तंग थी चुको आहे। मकानी ऐं आम चूंडुनि में अवाम पीटीआई खे वोट ॾींदो। सिंध में ईंदड़ हुकूमत पीटीआई जी हूंदी। हाणे का बि ताक़त मुल्क में इनक़लाब अचण खां रोके नथी सघे। कराची में वकीलनि खे ख़िताब दौरान इमरान ख़ान चयो त वकील बिरादरी कानून जी बालादस्ती लाइ जदोजहद कई आहे। वकील माज़ी जीअं हिन दफ़े बि मुंहिंजो साथ ॾियनि। इलेक्शन कमीशन इमरान ख़ान खे चूंड जलसे में शिरकत ऐं ख़िताब खां रोके छॾियो। डीआरओ मलीर मूजिबि ज़ाब्तनि तहत पोलिंग खां 48 कलाक अॻु चूंड मुहिम जूं सरगर्मियूं बंदि कयूं वेंदियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी मुलाक़ात। मुल्क जी सिक्योरिटी ऐं क़ौमी सलामती जे मामलनि ते सलाह मशवरा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि आला सतही इजलास में सीपेक जी सिक्योरिटी जो जाइज़ो, सवात में अमन जी ख़राब थींदड़ सूरत हाल जो बि जाइज़ो वरितो वियो। इजलास में आर्मी चीफ, वफ़ाक़ी वज़ीर ऐं चइनी सूबनि जा आईजीज़ शरीक हुआ। पार्टी हिदायतुनि ख़िलाफ़ वोट ॾियण पार्लिमानी जमहूरी निज़ाम लाइ नुक़सानकार करार। सुप्रीम कोर्ट आर्टिकल 63A जी तशरीह बाबति सदारती रेफरेंस ते तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त वज़ीर आज़म या वॾो वज़ीर पार्लिमानी पार्टी में एतमाद विञाए वेहे त खेसि बेतमादी या एतमाद जे वोट जो मुंहुं ॾियणो पवंदो आहे। बाग़ी मेंबर्स तरफ़ां पार्टी हिदायतुनि उबतड़ ॾिनल वोट ॻणप में शुमार न थींदो। बाग़ी मेंबर जी नाअहली जो मुद्दो पार्लियामेंट तइ करे। आइन में पार्टी हिदायतुनि लाइ सरबराह जो न पार्लिमानी पार्टी जो ज़िक्र आहे। पार्लियामेंट मेंबर्स के इज़हार जी मुकम्मल आज़ादी हासिल आहे। आर्टिकल 63A जी रोशनी में वोट विझण वक़्तु इज़हार जी आज़ादी जो इस्तेमालु नथो करे सघिजे। फ़ैसिले में अक्सरियत राय सां रेफरेंस ॿुधण जोॻो हुजण बाबति उथारियल सवाल रद्द। 95 सफ़नि ते ॿधल फ़ैसिले जी शुरूआति चीफ जस्टिस मार्शल जी कॉल सां कई वई, जंहिं में हुन चयो त असांखे इहो न विसारणु घुरिजे त असांजो कमु रुॻो आइन जी तशरीह करणु आहे। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां सवात में अमन जी ख़राब थींदड़ सूरत हाल जी ज़िम्मेवार केपी हुकूमत करार। बचाव जे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त वफ़ाक़ हर वक़्तु केपी सरकार जी मदद लाइ तयारु आहे। उमीद त सवात जी सूरत हाल ते ज़ाब्तो अची वेंदो। बंदिश पयल TTP जे मामले ते अञा कंहिं बि तइ न थियो आहे। इस्लामाबाद में वफ़ाक़ी वज़ीरनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान ख़्वाजा आसिफ़ चयो त कंहिंजे दबाउ न पर आइन तहत नयुनि चूंडुनि जो ऐलान कयो वेंदो। मुल्क में सियासी इस्तेहकाम अचे त ॾुखियाईनि खे कंट्रोल कयो वेंदो। इदारा चवनि था असां आइन जा पाबंद ऐं न्यूट्रल आहियूं। इमरान ख़ान खेनि चवे थो त तव्हां न्यूट्रल न थियो। सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी विया, कुझु बेड गवर्नेंस आहे, कुझु कुदरती आफ़ात। हल तव्हां माण्हुनि वटि आहे, तव्हां पंहिंजा नुमाइंदा कहिड़ा चूंडियो था, कहिड़नि खे असेंबली में मोकिलियो था, उहे तव्हांजा नुमाइंदा आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हांजे नुमाइंदनि खे इहो अहसासु हुजे त हर 5 सालनि खां पोइ असांजो एहतिसाब थींदो इन वोटरनि जे हथां, त शायदि इहा हालत न हुजे। तव्हां पंहिंजी तक़दीर तव्हांजे हथ में आहे। अदलिया जो पंहिंजो कमु आहे। अदलिया इंतिज़ामिया जो कमु नथी करे सघे। सिंध में ॿोॾ सबबि आयल तबाही में कुदरती आफ़त सां गॾु ख़राब हुकुमरानी जो हथ बि हो। चूंडियल नुमाइंदनि खे वोटर हथां एहतिसाब जो अहसासु हुजे हा त ही हालत न थिए हा। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जस्टिस अहमद अली शेख जो हैदराबाद बार खे ख़िताब। चीफ जस्टिस चयो त आवाम सोचे सम्झे पंहिंजा नुमाइंदा चूंडे असेंबली ॾांहुं माणे। बोर्ड ऐं अमन अमान जो मामिलो सुप्रीम कोर्ट में ॿुधणी हेठि आहे, उन ते तबसरो नथो करे सघिजे। अदालतूं एडमिनिस्ट्रेशन जा मामला नथियूं हलाए सघनि।
मुल्तान जे नश्तो अस्पताल में लाशुनि सां लावारिसनि जहिड़ो वर्ता सर्द खाने जे छित ते 2 कमरनि में लावारिस लाश हुजण जो इंकशाफ। एक कमरे में केतिराई लाश सथियल हुजण जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। लाश गरियल हुजण सबबि सुञाणप जोगा भी न रहिया। पंजाब जे वॾे वज़ीर मामले जो नोटिस वठंदे जांच कमेटी जोड़े छॾी। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जी हिदायत। पंजाब जे सलाहकार तारिक गुजर चयो आहे त हुन पाण अस्पताल जी छित ते 35 ताईं लाश ॾिठा आहिनि। लाश खे कीड़ा खाई रहिया हुआ। कुझु लाश त केतिराई साल पुराणा लॻा। अस्पताल इंतज़ामिया तरफ़ां मामले ते मौक़िफ़ ॾियण खां इनकार। हुकूमत जावेद अकबर रियाज़ के कराची रीजन में DG नैब मुक़रर करे छॾियो। पुलिस सर्विस ऑफ पाकिस्तान जे ऑफिसर के DG नैब कराची मुक़रर करण जो नोटिफिकेशन जारी। जावेद अकबर रियाज़ के 3 सालनि लाइ DG मुक़रर कयो वियो। जावेद अकबर कराची पुलिस में बि अहम उहिदनि ते रहियो। हुन टाउन पुलिस ऑफिसर SSP साउथ ऐं DIG क्राइम ब्रांच तौरु ज़िम्मेवारियूं निभायूं हुयूं। सिंध के गवर्नर कामरान डिसोरी तरफां कराची में अब्दुल्ला शाह गाज़ी की मज़ार ते हाज़री। गवर्नर मज़ार ते गुल रखी दुआ घुरी। इंतज़ामिया गवर्नर की आमद दौरान मज़ार के आम ज़ायरीन लाइ बंद करे छॾियो। ज़ायरीन के ॿाहिरि कढे मज़ार जा दर बंद कया विया। केतिराई ज़ायरीन मज़ार ॿाहिरियां बीही दर खुलण जो इंतज़ार कंदा रहिया। हाज़री बाद मीडिया सां ॻाल्हि ॿोल दौरान गवर्नर तरफां अब्दुल्ला शाह गाज़ी के नाले सां यूनिवर्सिटी क़ाइमु करण जो ऐलान। गवर्नर चयो त दरगाह ते पहुचण बाद ख़बर पई त ज़ायरीन खे रोकियो वियो आहे। मूं कंहिंखे बि रोकण जी हिदायत न कई। मामले जो नोटिस वरितो अथमि। सिर्फ वर्कर है इंशाअल्लाह ताला जान भी असी हाजिर हाँ। बल्कि मैं जलसे च कह देना यकीन करो जो इमरान नूं गिरफ्तार कर लगे सी नजायज मैं घरदे नूं कहता सी मैं मरियम नूं मैं कतल करूंगा नजायज अगर लीडर नूं अगर गिरफ्तार कर देता। जंहिं ॾींहुं इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वेंदो उन ॾींहुं मरियम नवाज़ खे क़तल कंदुसि। PTI जे कारकुन पारां धमकी वारी वीडियो साम्हूं अची वई। वीडियो में PTI जो कारकुन अॻूणे डिप्टी स्पीकर कासिम सूरी जी मौजूदगी में मरियम नवाज़ जे क़त्ल जी धमकी ॾींदे नज़र अची रहियो आहे। नून लीग अॻवान तलाल चौधरी चयो त मरियम नवाज़ जे क़त्ल जी धमकी जो ज़िम्मेवार इमरान ख़ान आहे। PTI सरबराह NA 108 ते नंढी चूंड लाइ उम्मीदवार आहे। इलेक्शन कमीशन ऐं पुलिस फौरी तौरु एक्शन वठे। एक्शन न कयो वियो त पंहिंजी क़यादत जे तहफ़ुज़ लाइ हर हद ताईं वञी सघूं था। तू केतिरी त मोहबत करी मुंहिंजी मां पंहिंजी जान खां वधीक मोहबत कयां जे कीअं साबित कंदे चयोमांसि त जीअं तूं चवंदे त हिन तकड़ में मोबाइल कढी हिन चयो त हिन हाल में तुंहिंजा फोटो कढंदासीं। मुंहिंजी चलो सही आहे पर हिननि पंहिंजे दोस्तनि खे ॾी ऐं सोशल मीडिया ते ॾी छॾीनि तस्वीरूं हाणे ब्लैकमेल था करनि। गरीब माण्हू सकारे वञूं अदालत आहे कानून आहे करनाल हिन सां न कयो आहे ज़ुल्म। छोकिरीअ खे हींअर था ब्लैकमेल कनि त मुंहिंजे दोस्तनि सां हली मिले। ठारूशाह में शागिर्दियाणी सां लॼा लुटबाद संदसि तस्वीरूं वायरल कंदड़ जवाबदार इमरान राजपूत नेठि गिरफ़्तार। जवाबदार जे माइटनि गिरफ़्तारी खां अॻु पुलिस पार्टी ते हमिलो करे 2 अहलकारनि खे यग़माल बणायो। पुलिस जा वाधो वटाला तलब करे यग़माल अहलकारनि खे आज़ादु करायो वियो। पुलिस घर जो घेरो जारी रखंदे इमरान राजपूत खे गिरफ़्तार कयो। शागिर्दियाणी सां लॼा लुट वारे वाक़े जी टाइम न्यूज़ सां ख़बर नशर थियण बाद सेशन जज नौशरो फिरोज़ नोटिस वरितो हो। अदालत पारां नोटिस वठण बाद DIG इरफान बलोच जे हुकुम ते पुलिस जवाबदारनि जे घर ते छापो हयो। लॼा लुट जो निशानो बणियल नारी टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदार लॼा लुट बाद ब्लैकमेल ऐं मौतमार धमकियूं ॾेई रहियो हो। जैकबाबाद में नींगर सां बदफैली के केस में एक जवाबदार गिरफ़्तार। पुलिस जवाबदार सुधीर लाशारी की गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। जवाबदार मोहसिन जमाली पकड़ में न आयो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार 5 ॾींहं अॻु नींगर के मोटरसाइकिल वठी ॾियण जे बहाने PTCL जे ऑफिस में वठी विया जिते नींगर के इज्तिमाही बदफैली जो निशानो बणायो वियो। टंडो मोहम्मद खान जो SSP अब्दुल्ला महमूद बदली खेसि CPO रिपोर्ट करण जी हिदायत। SSP बदीन शाहनवाज़ चाचड़ के टंडो मोहम्मद खान जे वक़्ती चार्ज ॾियण जो नोटिफिकेशन जारी।
डॉक्टर समीला मेमण IG लॉजिस्टिक्स मुक़रर टंडो मोहम्मद खान में मनशियात फरोशन हथा ASP अलीना राजपर सूदो 7 अहलकार जे यगमाल थियण जो वाक़ियो पेश आयो हो। वाक़े जे कुछ ॾींहनि बाद SSP टंडो मोहम्मद खान तब्दील। बलूचिस्तान के इलाके मस्तोंग में धमाके के नतीजे में 3 ॼणा मारिजी विया, 6 ज़ख़्मी। ज़रियनि जो चवणु आहे त मस्तोंग के पहाड़ी इलाके काबू में 2 गाड़ियुनि के निशानो बणायो वियो। धमाको उन वक़्तु थियो जॾहिं मक़ामी माण्हू लाश दफ़नाइण बाद वापसि वञी रहिया हुआ। शुरूआती जांच मूजिबि धमाको रिमोट कंट्रोल ज़रिए कयो वियो।